अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हालनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर वाफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे हिकु शहज़ादो ऐं चारि दोस्तनि जी। दोस्तों, कहाणी शुरू करण खां पहिरीं अवां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, हिकिड़ो हो बादशाह त पाण ख़ुदा आहे, पर ही हिकु कूड़ी ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हो, जंहिंखे हिकिड़ो सिकी लधो शहज़ादो हूंदो हो। शहज़ादे जी दोस्ती वज़ीर ज़ादे लोहार ऐं खट्टी सां हूंदी हुई। चइनी दोस्तनि में पाण में एतिरी त मोहबत ऐं प्रीत हूंदी हुई जो जेकॾहिं उन्हनि मथां का मुसीबत ईंदी हुई त हर हिकु दोस्त कोशिशि कंदो हो त इहा मुसीबत मुंहिंजे कंहिं ॿिए दोस्त ते न अचे, मगर मूं ते अचे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ॿियो माण्हू बि उन्हनि जी संगत में शामिलु थियण लाइ आयो। हिननि जी त मर्ज़ी कोन हुई त को धारियो माण्हू इन्हनि जी संगत में अचे, छो त केतिरियूं ई ॻुझूं ॻाल्हियूं ऐं राज़ जूं ॻाल्हियूं ही पाण में कंदा हुआ ऐं कंहिंखे बि पंहिंजे दिलि जो राज़ ऐं इंत न ॾींदा हुआ। पर लाचार हिन पंजे माण्हू खे बि शहज़ादे जे चवण ते खेनि पंहिंजी संगत में शामिलु कयो वियो। हिकिड़े ॾींहुं वज़ीर ज़ादे शहज़ादे खे चयो त हिन धारे माण्हू खे संगत मां कढणु घुरिजे, छाकाणि त असां जूं पाण में केतिरियूं ई ॻुझूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। मतां कंहिं दुश्मन हिन खे असांजे मथां जासूस करे मुक़ररु कयो हुजे ऐं असांजो राज़ किथे ज़ाहिर न करे विझे। तंहिं करे हिन नए माण्हू खे पाण खां होशियारु करणु खपे। तंहिं ते शहज़ादे चयसि त अदा इहा असांजी वॾी भुल चइबी जो हिकिड़े ग़रीब ऐं अशराफ़ माण्हू खे पंहिंजी मजलिस ऐं दोस्ती मां कढी छॾियूं। ही ग़रीब त असांजो दोस्त थी रहण थो घुरे ऐं तमामु चङो माण्हू नज़र थो अचे, ऐं मूंखे उमेद आहे त हिन माण्हू मां असांखे को बि ॾुख कोन पइजंदो ऐं हू असां सां हमेशह वफ़ादार थी रहंदो ऐं तोखे अजायो शक पवणु न घुरिजे। उन ॾींहं खां वठी हिन ई चैन जे बदिरां सचपच 5 दोस्त थी पिया। पोइ हिननि 5 ई दोस्तनि जूं पाण में राज़ जूं ॻाल्हियूं हलणु लॻियूं ऐं कुर्ब मोहबत सां गॾु गुज़ारणु लॻा। बादशाह खे हिननि 5 ॼणनि जी संगत जी ख़बर पई। हिन शहज़ादे खे घणो ई सम्झायो त इहे दोस्त तव्हांजा दौलत जा बुखिया आहिनि ऐं जेकॾहिं तोते का मुसीबत अची वई त ही भॼी पासो कंदा। तंहिं करे इन्हनि जी संगत खे छॾ। पर शहज़ादे कंहिं बि तरह पंहिंजे दोस्तनि खे न छॾियो। इहो हाल ॾिसी शहज़ादो बादशाह वॼ पियो ॻोल्हींदो त कंहिं तरह उन्हनि ते मुसीबत अचे त पोइ दोस्ती जी पाणे ख़बर पवंदी। हिकिड़े ॾींहुं रस्ते तां ईंदे इन्हनि 5 ई संगतियुनि जी कंहिं माण्हू सां तकरार थी पियो। हिननि कढंदे ई तरार उन शख़्स खे मारे विधो। तेसीं बादशाह जा सिपाही पहुची विया। सिपाही ग़रीब दोस्त खे पकड़े बादशाह वटि वठी आया। बादशाह उन ग़रीब खां पुछियो त खून तो कयो आहे? हिन जवाबु ॾिनो त हा जीअंदा क़िबला, इहो ॾोह मूंखां थियो आहे। शहज़ादे जे दोस्तनि मां हिकिड़े खे फाथल ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त हाणे ॿियनि दोस्तनि जी पाणे ख़बर पवंदी। सो यकदमि हुकुम ॾिनई त हिन शख़्स खे सुभाणे सवेरे फाही ते चाढ़ियो वञे ऐं अॼोकी राति क़ैद में रखियो वञे। बादशाह फ़ैसिलो कयो। अञा दरबार में ई वेठो हो त शहज़ादे बि अची सलाम कयो ऐं बादशाह खे हथ ॿधी चयईं त बाबा साईं, इहो खून मूंखां थियो आहे। तव्हां बेगुनाह हिन वेचारे खे खणी क़ैद में रखियो आहे। बादशाह इहो ॿुधी पहिरें संगती खे क़ैद मां कढी शहज़ादे खे बंदि करण जो हुकुम ॾिनो। अञा उते ई आहे त मथां वज़ीर ज़ादे अची ठका कयो ऐं बादशाह खे झुकी सलाम करे अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, तव्हां शहज़ादे खे बेगुनाह क़ैद में रखियो आहे। इहो ॾोह मूंखां थियो आहे ऐं न ई शहज़ादे खां। तंहिं करे हिन खे आज़ादु करे मूंखे सज़ा ॾिनी वञे। उते बादशाह कुझु हैरान थियो, पर हिन खे दोस्तनि जी दोस्ती परखणी हुई। तंहिं करे हुकुम ॾिनई त शहज़ादे जे बदिरां वज़ीर ज़ादे खे क़ैद में विझो।
अञा इन्हनि ॻाल्हियुनि में हुआ त मथां लुहार बि अची पंहिंजी दरबार में पहुतो ऐं यकदमि बादशाह खे चयईं त वाह साईं वाह वाह जो इंसाफ़ था करियो, ॾोहो हिकिड़ो करे सज़ा अञा ॿियो भोॻे। असल में खून मूं कयो आहे। वज़ीर ज़ादे खे त असल ॻाल्हि जी ख़बर ई कोन हुई, तंहिं करे सज़ा बि मूंखे ॾिनी वञे। हिन लाचार थी वज़ीर ज़ादे खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो ऐं खणी लुहार खे ॿधायो। अञा घड़ी बि कोन गुज़री त पंजो संगती खटी बि कपिड़ा ॻीचीअ में विझी अची ॾकंदो ॾकंदो दरबार में पहुतो। बादशाह खां पुछा कई तॾहिं हथ ॿधी अर्ज़ु कयईं त जीअंदा क़िबला असल ॾुहारी आऊं आहियां, पर हिननि दोस्तनि मुंहिंजी जान बचाइण लाइ पाण ते ॾोह मढ़ियो आहे ऐं इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो आऊं ॾोह खां लिकी वञा ऐं विचां को बेगुनाह दोस्त फांसी ते चढ़े। तंहिं करे आऊं अची हाज़िर थियो आहियां ऐं हाणे हिननि चइनी खे छॾे मूंखे सज़ा ॾियो। बादशाह हिननि जी दोस्ती जो इहा मिसाल ॾिसी हुकुम ॾिनो त ही पंज ॼणा ॾोह जा ॾुहारी आहिनि। तंहिं करे जेसिताईं इहा ख़बर न पवे त खून कंहिं कयो आहे तेसिताईं फ़ैसिलो न थी सघंदो। हाणे सुभाणे इन बाबति वधीक जांच कई वेंदी ऐं अॼु हर को पंहिंजे पंहिंजे घर वञी हथी को थिए। राति थी त बादशाह ख़्यालु कयो हिन पंजनि दोस्तनि अॼु राति पाण में ज़रूरु मिलंदा ऐं खून बाबति ख़बरचार कंदा। तंहिं करे छो न लिकी लिकी संदन ॻाल्हियूं ॿुधजनि, जीअं हिकिड़े पासे इहा ख़बर पवे त हिननि में सचो ॾुहारी केरु आहे ऐं ॿियो त इहा बि ख़बर पवंदी त अॻिते लाइ कहिड़ी सलाह बीहारी अथनि। सो बादशाह छा कयो जो वेस बदिलाए अधु राति जो अची उन जाइ में लिखी वेठो जिते ही दोस्त पाण में गॾिजी अची वेंदा हुआ ऐं कचहरी कंदा हुआ। छा थो ॿुधे त शहज़ादो पंहिंजे दोस्ती खे सचे साबित करण लाइ दोस्तनि खे पियो चए त जॾहिं बादशाह असां मां कंहिंखे बि फांसी जो हुकुम ॾींदो त आऊं खेसि खंजर सां मारे विझंदुसि ऐं उन खां पोइ बादशाही ज़रूरु मूंखे मिलंदी। पोइ कंहिंखे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे दोस्तनि जे वार जो नालो वठे। वज़ीर ज़ादो चवणु लॻो जेकॾहिं असां मां कंहिं बि हिकिड़े दोस्त खे मारींदो त आऊं वरी उन में ज़हर मिलाए छॾींदुसि ऐं बादशाह खाइण सां ख़तमु थी वेंदो। पोइ शहज़ादो तूं बादशाह ऐं आऊं वज़ीर ऐं हिननि दोस्तनि मां हिकु हिकु सफ़े सालार करे हिकिड़ो ख़ज़ानचीअ हिकु वज़ीर बनाईंदासीं। उते लुहार बि पंहिंजी राय पेश कई ऐं चयईं त बादशाह जी कचहरी वारी सॼी इमारत ते हिकिड़ी लोही किल सां बीठल आहे ऐं आऊं उनखे धक हणी सॼी जाइ किराए मैदान करे छॾींदुसि। पोइ जेके बि उन जाइ में हूंदा से सभु बादशाह समेत ख़तमु थी वेंदा। ऐं उन खां पोइ खटी चवणु लॻो त बादशाह जॾहिं दरबार में वेहंदो आहे तॾहिं आऊं ज़रूरु कपिड़ा बदिलाईंदो हुअसि। आऊं उन्हनि कपिड़नि खे अहिड़ी ज़हरीली दवा लॻाए छॾींदुसि जो हू कपिड़नि पाइण सां ई मरी वेंदो। बादशाह हिननि जी इहा समूरी कचहरी ॿुधी ऐं फ़िकर में पइजी वियो। सुबुह थियो त दस्तूर मूजिबि खटी कपिड़ा खणी दरबार में आयो, पर बादशाह चयसि त अॼु साॻियुनि कपिड़नि सां दरबार में वेंदुसि ऐं ख़ैर सां वरी मानी आई त बादशाह पाण इहा मानी न खाधी पर ॿियनि खे खाइण खां बि मना कई। बादशाह नेरानो दरबार में आयो त शहज़ादी ऐं फ़रियादी खे दरबार में हाज़िर ॾिठाई। उते फ़रियादी खे चयईं त तूं जेकॾहिं मुंहिंजे सिर जो ऐं बादशाही जो ख़ैरु घुरीं थो त पोइ खून जो एवज़ असां खां वठि। उन लाइ तूं केतिरो बि नाणो या पैसा ॾोकड़ चवंदे त असीं भरे ॾींदासीं। जेकॾहिं न त आऊं ही सारी हुकूमत तबाह थी वेंदी। आख़िरकार बादशाह जे चवण ते फ़रियादी खून जो बदिलो वठण खां हटियो ऐं बादशाह खे चयईं त जीअंदा क़िबला को फ़िकर न करियो, हीअ त हिकिड़ो सिरो पर हज़ारे सिर हुजनि तॾहिं बि अवां मथां क़ुर्बान कजनि ऐं मूं खून बख़्श कयो। इहो ॿुधी बादशाह हिननि खे मालामाल करे छॾियो। बादशाह पोइ शहज़ादे खे वेझो अचण जो इशारो करे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त हिन खां तलाशी वठो। तलाशी वठण खां पोइ हिन वटां हिकिड़ो खंजर निकितो। वरी दरबान खे हुकुम कयईं त कचहरी वारी फलाणी जाइ ते को माण्हू बीठल हुजे त उनखे झले वठी अचो। दरबान वञी ॾिसे त उते हिकिड़ो माण्हू बीठो आहे
ऐं उहो किल कढण जी कोशिशि पियो करे ऐं ज़रे घटि ते कचहरी जो ख़ात्मो थियो, पर दरबान अची पकिड़े विधसि। वरी खाधो घुराए ॾिसनि त सॼो साओ थियो पियो हो। कुते खे गिराए खणी ॾिनऊं त उन छड़ी बि कोन आई। वरी कपिड़ा घुराए ॾिठाऊं त ज़हर लॻण सबबि सॼा ख़ाक थिया पिया हुआ। पोइ बादशाह चयो त राति मूं हिननि दोस्तनि जी कचहरी ॿुधी हुई। जेकॾहिं आउं जवाबदार खे फाही जो हुकुम ॾियां हा त अॼु असीं सभु मरी वञूं हा। पुट मूंखे खंजर सां मारे हा, वज़ीर ज़ादे मानी में ज़हर मिलायो हो ऐं खटी कपिड़नि जे रस्ते लोहर असां सभिनी जाइ जे मथां जाइ किराए नास करे छॾीनि हा। बादशाह पोइ शहज़ादे ऐं उन चइनि यारनि खे वॾा वॾा इनाम ॾिना ऐं चयो त बेशक दोस्ती तव्हांजी सची चइबी, तव्हीं बेशक हिक ॿिए सां वफ़ादार आहियो। दोस्तों, ये कहानी जेकर तव्हांखे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे लाइक करणु बिल्कुलु न विसारींदा। मिलूं था कंहिं ॿी कहाणी में। तेसि ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान।